बाहर बरंदी हर को ॾिसे, मंझि बरंदी केरु न ॾिसे। दोस्तो, दुनिया अंदर आबाद हर इंसान सां मुआमला ऐं मसइला लागू ज़रूर हूंदा आहिनि। ॾुख सूर खां को बि वांझल नाहे। अंदर में आड़ाह हूंदे बि ज़मानेदारीअ जे हिसाब सां हर को बज़ाहिर खिलंदो ऐं ख़ुशि थींदो नज़र पियो ईंदो आहे। अंदर में जेकी ॾुख ऐं ॾूंगरियूं हूंदियूं आहिनि से त अंदर वारे खे ई खुखंदियूं आहिनि। ॾिसण वारो पंहिंजी तबियत जे कैफ़ियत सारो पियो सम्झंदो आहे, जॾहिं त ज़ाहिरी लॻल बाहि हर कंहिंखे नज़र ईंदी आहे। कंहिंजो बि सामान सड़ंदो ॾिसी दिलि बीही न सघंदी आहे ऐं उन खे बचाइण जे लाइ पाण मुरादो हथ पेर हलण शुरू थी वेंदा आहिनि। इहो समूरो अमल इंसानी हमदर्दी ऐं हिक ॿिए लाइ नेक जज़्बा रखण जो सबूत आहे। इन ई हूंदे बि अंदर में जलियल बाहि केरु विसाइण जो जतन न कंदो आहे, छो जो उहा ॾिसंदड़ खे ॾिसण में नथी अचे ऐं न वरी उन बाबति पंहिंजी तबियत खां हटी करे को मदद करे थो सघे। मतिलब त ॿिए जे अंदर जी ख़बर नाहे पवंदी।